जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम कड़ालन तव्हां ॾिसो था हींअर सी टंडो आदम रोड टंडो अलायार टंडो आदम रोड ते मौजूद आहियूं जिते ई हैवी गाॾी जेकी आहे कमांद खां भरियल जेकी आहे गलती थी वई आहे। हिते वीचारे हमरा खे वॾो नुक़सानु पहुतो आहे। हिन जी जेकी सूरत आहे उहा शयुनि ते त रोडनि ते जेके कील वील उछलिया वेंदा आहिनि उन्हनि जे करे ॾिसो था त अंदरि जेको आहे उहो वियो हलियो आहे सॼो अंदरि कील वील जेका आहिनि उहे हलिया विया आहिनि ऐं उन करे हिन ग़रीब जो जेको आहे हिकु हैवी नुक़सानु जेको आहे उहो पहुतो आहे। हीअ तव्हां ॾिसो था त जेके टायर हो उन खां पोइ थिड़ी जेको आहे ट्रैक्टर टाली हेठां हलियो वियो आहे ऐं हीउ जेको आहे सॼो ख़राबु थी वियो आहे। रोड बोर्ड ॾिसो था सॼो टुटी वियो आहे। हिन जो जेको आहे वीचारे ग़रीब जो जेको आहे नुक़सानु थियो ऐं हीअ जेकी आहे सॼी टाकर सॼो कमान जेको आहे उहो किरी ऐं ख़राबु थी वियो। हीअ ॾिसो था त रोड जेको आहे उहो वञा कोन्हे ठहियल न त अगरि रोड अगरि ठहियल हुजे हा त हीअ जेको आहे गाॾी जेकी आहे हिन पासे करे छॾे हा त हिन जी गाॾी जेकी आहे हुन जो नुक़सानु घटि थिए हा। हीअ ॾिसो था हितां खां जॾहिं हिन जो कील जेको गाॾी खे लॻा उन खां पोइ गाॾी जेकी सिड़ंदी अची किरी ऐं हुन पासे वञी किरी आहे ऐं हमरा जेको आहे उहो को जानी नुक़सानु नाहे थियो पर माली नुक़सानु जेको आहे उहो पहुतो आहे। हींअर जेको आहे ॾाढो आदम रोड ते मौजूदु सूमरो खां थोरो पोइते ऐं शाहपुर खां पोइते जेको आहे शाहपुर खां अॻिते ऐं टंडो सूमरो रोड खां टंडो सूमरे शहर खां थोरो पोइते हीउ जेको हादसो जेको आहे पेश थियो आहे। त हिननि जेको आहे ट्रैक्टर वैक्टर घुराए ऐं रोड खां थोरो पोइते करायो अञा बि हेवी मछली अचे बि त ॾिसो टंडो सूमरो जेको आहे उहो साम्हूं आहे ऐं हीअ गाॾी जेकी आहे उहा किरी वई आहे। हिते जेको जिनी गाॾी किरी आहे उहो शदीद परेशान आहे ऐं उहो हींअर हिते मौजूदु न आहे न त उन खां ॻाल्हि ॿोल करियूं हा पर उन जो हिकिड़ो हमरा जेको वेठल हो उहो हींअर कंहिं कम सां वियो आहे उन मूंखे ॿुधायो त हीअ असांखां मसइलो पेश आयो। हाणे हीअ जेकी आहे उहा सॼी गाॾी माना लोड हुई ऐं हींअर सॼी गाॾी जेकी आहे उहा किरी पई आहे ऐं हिन ग़रीब खे जेको आहे शदीद नुक़सानु पहुतो। हीअ ॾिसो था त सॼी जेकी कमान जी गाॾी आहे उहा गलती थी वई ऐं हाणे कमान बि जेको आहे उहो सॼो ख़राबु पीसजी वियो आहे ऐं हिन गाॾी जो जेको नुक़सानु पहुतो आहे इन जो चवण जो मक़सदु त जेको बि आहे का अहिड़ी शइ आहे काड़ा बुल्ट नट अहिड़ियूं शयूं आहिनि रोड ते न मोकिली न करियो। इन्हनि में वॾा हादसा बि थी वेंदा आहिनि। महिरबानियूं तव्हां